हींअर असां मौजूदु आहियूं लाड़काणे जे मरी चौक में, जिते गुड्स एंड ट्रांसपोर्ट जी हड़ताल आहे, जिते कंटेनर 10 व्हीलर गाॾियूं ऐं उनखां पोइ ट्रकूं मज़दाऊं इहे फीथा रोक हड़ताल में शामिल आहिनि, जंहिंजे करे तक़रीबन मोटरवे पुलिस इन्हनि ते तमामु घणो चालान पई लॻे। उन हवाले सां इन्हनि पूरे मुल्क में फीथा रोक हड़ताल करे ॾिनी आहे। उन हवाले सां असां हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीअ हड़ताल केतिरा ॾींहं हलंदी ऐं किथे किथे हीअ हड़ताल आहे। उन सां गुड्स एंड ट्रांसपोर्ट जा जेके अॻुवान आहिनि या ड्राइवर या जेके मालिक आहिनि गाॾियुनि जा, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। सिंधियुनि जा अकेला वीचार आहिनि। ना जेका बचत ना जेतिरो हे खाईंदा आहिनि असां केतिरो तव्हां चालान कटनि पिया अॻु में, हाणे केतिरो था कटनि? साईं पहिरियों हुयो 200-300 असां बर्दाश्त करे हलायूं पिया रोड ते गाॾियूं। हिनमहिल 10,000 15,000 20,000 चालान था हिकु हिकु पिकेट। तक़रीबन हितां खां वठी 6 पिकेटियूं जाम शोरे ताईं। तव्हां ॿुधायो असांखे बचे कुझु बि कोन थो, इन करे असां रोड ते गाॾियूं बंदि करे छॾियूं। असांजो मुतालबो इहो आहे साईं, मोटर वारनि जी वॾी नाजाइज़ी आहे। 5,000 को वठी वेंदे 10,000 15,000 ताईं चालान आहे असांजो। रोज़गार असां तंहिं सबबु नथा करे सघूं। असांजा एतिरा किराया न आहिनि जेतिरो असांजो ख़र्चु आहे। आला अमलदारनि असां इहा रिक्वेस्ट आहे, भेण कुझु रोज़गार असांखे करण ॾियो, जीअं असां एतिरा चालान घटाया वञनि, जीअं असां पंहिंजो रोज़गार करे सघूं, पेट पाले सघूं। अच्छा, मोटरवे पुलिस सिर्फ़ु पंजाब वारी तंग थी करे या सिंध वारी या छा मयार आहे? साईं पंजाब वञो, पंजाब में तंगाई आहे, जे सिंध में त सिंध में तंगाई आहे। लिंक रोड ते बासरनि जा इहे कांटा वग़ैरह? साईं इहे बासरनि जा कांटा आहिनि, 5-5 हज़ार रुपया ॾंडे जे ज़ोर ते वरिता था वञनि। भाननि में कांटो अलॻि आहे, जामशोर में अलॻि आहे, त लिंक रोड ते अलॻि आहे। असांजो मुतालबो इहो आहे त इहे कांटा बंदि कराया वञनि। मोटर पुलिस जेको पंहिंजो जाइज़ी चालान आहे उहो असांखे ॾिनो वञे। बाक़ी 10,000 खां वेंदे 20,000 25,000 30,000 ते असां अफोर्ड नथा करे सघूं। ॿारनि जे आज़ार जे करे असां सॼो इहे क़दम असां इन लाइ खयो आहे। इन खां बावजूदि थोरो कुझु बि चओ मोटर वारनि खे पादर हणण में ड्राइवर खे देरि नथा कनि। छो एतिरो बि हक़ु न आहे असां ड्राइवरनि जो। असां ड्राइवर एॾा बेकसूर आहियूं, छाजे करे आहियूं। थोरी हिमायत कई वञे, थोरे ड्राइवर हज़रात सां थोरी महिरबानी करे। असांजो मुतालबो इहो ई आहे मोटर वारनि जे करे। न खपे असांखे रेफिलू खणनि था असांजे मथां, चालान पंहिंजी मर्ज़ी था हणनि था। जॾहिं अवर रोड आहे तव्हां रोड ख़ाली कयो न, मालिक भराइनि था, असां रोड ते निकिरो था, ख़ाली कयो न। ड्राइवरनि जा जंगा भॻा अथनि। लाड़काणे खां वठी कराची ताईं लाड़काणे खां कम से कम 30-40,000 जो हिकिड़े पासे चालान थिए थो। किरायो तव्हां केतिरो? किरायो 90,000 आहे कुल। ख़र्चु केतिरो थी? ख़र्चु अवर आहे। हे त मोटी राज जो मालिक असां सां पिटनि था। यूनियन जा अॻुवान उहो यूनियन जा अॻुवान विया आहिनि होॾे कराची। एहतिजाज केतिरा ॾींहं हलंदो? जेतिरा ॾींहं मसइलो हल न थींदो एतिरा हलंदो। खामखा ड्राइवर बदतमीज़ी, ड्राइवर ड्यूटी अटका, ड्राइवर रॉन्ग साइड हले पियो। जॾहिं लोड मथे तव्हां लोड जो हणो न, अवर लोड गाॾी अचे थी नाजाइज़ी। रेपिलू कढी ड्राइवरनि सां विढ़नि था। ॿुधी वा न आहियूं असां, न आहियूं ड्राइवर, अरिड़हें ग्रेड जा ऑफिसर आहियूं। जज बि असांजे पोयों बि वेहंदो आहे। हे असांखे लाइक़ु पादर था हणनि, अॼु नथा ॾिसनि, अची ॾाढी नथा ॾिसनि। छा सर असल मुतालबा ये है, ये जो मोटरवे का जुल्म है ना, ये हम बर्दाश्त नहीं कर सकते हैं। कराची से निकलो 6-7 कांटे एक लिंक रोड पे बनाया हुआ है, 5 से 10 हज़ार वो लेता है। 7 किलोमीटर पे कांटा लगाया गया है। 2 लाख का टायर का जोड़िए, लाख रुपया किस्तें। हम बच्चों की रोजी करें या ये मुतालबा अपना पूरा करें? ये हमारा आईजी सिंध से गुजारिश है, तो मेहरबानी करें ये हमारे ऊपर जुल्म हटाया जाए। हटाइनि त असां रोज़ी कयूं, पंहिंजे बच्चनि जी खाऊं पीऊं त सही न। गुज़िरियल जून जी 3 तारीख़ खां वठी गुड्स एंड ट्रांसपोर्ट जी तमामु तर वॾी हड़ताल आहे, जेके मुख़्तलिफ़ गाॾियूं 10 व्हीलर गाॾियूं हुजनि या कंटेनर वग़ैरह हुजनि या टैंकर या मज़दाऊं वग़ैरह, उनजा मालिक या ड्राइवर वग़ैरह या हुनजी जेका यूनियन आहे उन एहतिजाज करे ॾिनो आहे त असांखे मोटरवे पुलिस तंग पई करे, या उन सां गॾु सिंध पुलिस या ख़ासि तौर ते जेके प्राइवेट माण्हुनि जा जेके कांटा लॻल आहिनि उहे बि ॾाढो डिस्टर्ब कनि था ऐं पंहिंजी मनमानी करे असां खां तमामु त वॾे पैमाने ते ॾंड जे नाले ते या भत जे नाले ते पैसा वसूल कया पिया वञनि। सो उन हवाले सां असां सां जेके गुड्स एंड ट्रांसपोर्ट जा अॻुवान हुया उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं, त हुननि इहो मुतालबो रखियो त जेके असांजो हीउ मोटरवे पुलिस आहे उहा या उनजी जेका बाला अफ़सरान आहे, ख़ासि तौर ते उहो लिमिट में ॾंड रखे त जीअं असां पंहिंजी ज़िंदगी जो गुज़र सफ़र कयूं। ऐं जेकी असांजी गवर्नमेंट आहे उहा बि इन ते ध्यानु ॾिए त न त असां फीथा जाम जेका हड़ताल आहे उहा मुसलसल जारी रखंदासीं। अव्हांखे वधीक ॿुधाईंदा हलूं त जेके इन में तमामु त ज़रूरी इस्तेमाल खां वेंदे खाद खुराक जी तमामु तरसील मुतासिर थिए पई, ऐं उनखां पोइ जेकर वधीक ई टाइम पीरियड वरितो वियो एहतिजाजनि ऐं हड़तालनि त इहा ख़राबी थी सघे थी।
उन हवाले सां जेके गुड्स एंड ट्रांसपोर्ट इंतज़ामिया यूनियन जो इहो मुतालबो आहे त असां ते जेके चालान जेके तमामु त रियायत में ऐं तमामु तर थोरी इन पेमेंट में रखिया वञनि त जीअं असां ॾेई सघूं, छो जो असांजा तमामु तर घणा ख़र्च आहिनि। लाड़काने खां वठी कराची ताईं खाद खुराक ते ख़र्चा, मुख़्तलिफ़ टूल्स जा ख़र्च आहिनि, या ख़ासि तौर ते जेके तेल या मोबिल जा ख़र्च उहे असांखे बर्दाश्त करण था पवनि। उन हाल सां बादशाह जान खे ॾींदा इजाज़त, अमर ख़बर सां गॾु लाड़काने मां फ़ी अमान अल्लाह अला निगहबान।